नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं ताहिरी। असां गिहु चांवरनि में ॾेढ केवी विझंदासीं। हिकु केवी असां विझी चुका आहियूं, हाणे असां ॿी विझीसीं। टोटली असां ॾेढ केवी, हिकु कटरे ते असां ॾेढ केवी गिह जी विझंदासीं। असां हिकु कटरो चांवरनि जो पिसायो आहे, उन ते असां ॿ कटरा पाणीअ जा विझंदासीं। ॿ कटरा असांजा पाणीअ जा। असां हिन में फूड कलर विझी छॾींदासीं सफ़ा थोरो, जीअं असांजो कलर तमामु घणो सुठो थी वञे। इन में असां विझी छॾींदासीं जेसिताईं असांजो पाणी बॉइल थियण वारो आहे। असां हीअ खंड विझंदासीं। जेको असां हिकु कटरो चांवर असां ठाहियूं था, उन ते असां अधु कटरो खंड विझंदासीं। तव्हां पंहिंजे माप जे हिसाब सां, असांजी हीअ माप आहे कटरे जी, असां हाणे हिन में अधु कटरो खंड विझ। असांजो पाणी बॉइल थिए थो, पाणी सफ़ा बॉइल थी वञे, पोइ असां खंड विझंदा त जीअं असांजी जल्दी ॻरी वञे। इन ते हिकु कटरे ते असां अधु कटरो खंड विझंदासीं। हाणे हिनखे घुमाईंदासीं असां, जीअं असांजी खंड ॻरी वञे। ॾिसो, असां हिन में 2 फोटा विझी छॾींदासीं, जीअं असांजी चांवरनि में खुशबू थी वञे। ॾिसो, असांजो पाणी बॉइल थी चुको आहे। असां 2 कटरा पाणी विधो हुयोसीं। असां चांवर हिकु कटरो, असां हिकु कटरे जी ताहिरी तयारु कयूं था, उन ते असां 2 कटरा पाणी विधोसीं। अधु कटरो असां हिन में खंड विधीसीं। असांजी ॻरी चुकी आहे खंड। हाणे असां हिन में चांवर विझूं था। तमामु घणी सुठी ताहिरी थींदी आहे। तव्हां बि हिकु दफ़ो ज़रूरु ट्राए कजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां ॾिसो असांजी ताहिरी तयारु थिए थी। ज़बरदस्त मज़ेदार ताहिरी तयारु कयो। तव्हां ॾिसो, असां ताहिरीअ में जेको आहे ड्राई फ्रूट विझंदासीं, पिस्ता, बादामियूं, किशमिश, इहा ॾूंघी आहे, असां इहा विझंदासीं ताहिरीअ में, जीअं असांजी ताहिरी तमामु घणी मज़ेदार तयारु थिए। असां कटिंग करे छॾी आहे। ॾिसो, पिस्तनि जी, बादामियुनि जी कटिंग कई आहे ऐं ॾूंघीअ जी कटिंग कई आहे। तव्हां बि ईअं कटिंग कयो, धोई करे साफ़ करे कटिंग करे छॾियो। हाणे असां हिन जे मथां विझी छॾींदासीं ॾूंघी, असां विझी छॾींदासीं। असां हिन सनी गैस करे छॾींदासीं। इन जे मथां असां हीअ ॾूंघी विझी छॾींदासीं, जीअं असांजी ॾूंघी नरम थी वञे। ॿियो असां ड्राई फ्रूट पोइ विझंदासीं। सनी गैस ते रखी छॾियो 10 मिंट, जीअं असांजा चांवर सिझी वञनि। ॾिसो, असांजी ताहिरी तयारु थी चुकी आहे। हाणे असां डिश आउट कंदासीं। तव्हां ॾिसो, असांजी ताहिरी तयारु थी चुकी आहे। तमामु घणी टेस्टी, मज़ेदार। तव्हां बि तयारु कयो, मूंखे ॿुधायो त तव्हांजी कीअं तयारु थी चुकी आहे। सर्दियुनि में, बारिश में ज़रूरु ताहिरी खाइणु घुरिजे। तमामु घणी मज़ेदार थींदी आहे। उन सां तव्हां आलू बि खाई सघो था ऐं साग बि खाई सघो था। मां तव्हांखे सिरियं जो साग ज़रूरु सेखारींदमि, तव्हां ज़रूरु तयारु कजो। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾिजो। मुंहिंजे चैनल खे लाइक, शेयर, कमेंट कजो, सब्सक्राइब कजो।